नाज़रीन के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ सां आगाह कंदा हलूं त अछड़ोथर में अरब शिकारियुनि ख़िलाफ़ एहतजाज ते ॻोठण मथां केस दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन हिक दफ़ा ॿियो के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ सां आगाह कंदा हलूं त अछड़ोथर में अरब शिकारियुनि ख़िलाफ़ एहतजाज ते ॻोठण मथां 16 थाणे ते ड्यूटी अटका जो केस दाख़िल कयो वियो आहे। खिपरो वेझो अछड़ोथर जे ॻोठ तड़ सुल्तान में अरब शहज़ादनि ऐं राकनि पारां ॻोठ भरिसां कैंप लॻाइण ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ ॻोठाणनि ख़िलाफ़ 16 थाणे ते सरकारी फरियादी मोहम्मद अली सहतो जी फरियाद ते गुलाम नबी, मोहम्मद अली, इनाम, करम खान, करीम बख्श, खमीसो सिद्दीक़ समेत 17 नामज़द ऐं 6 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ ड्यूटी अटका जो केस दाख़िल करायो वियो आहे। ॻोठाणनि मूजिबि असांजे ॻोठ भरिसां कैंप लॻाइण ख़िलाफ़ असां पुरअमन एहतजाज कयो हो। असां ख़िलाफ़ बेगुनाह 16 थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस गिरफ़्तारियुनि जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे। नाज़रीन के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ सां आगाह कंदा हलूं त अछड़ोथर में अरब शिकारियुनि ख़िलाफ़ एहतजाज ते ॻोठण मथां केस दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन हिक दफ़ा ॿियो के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ सां आगाह कंदा हलूं त अछड़ोथर में अरब शिकारियुनि ख़िलाफ़ एहतजाज ते ॻोठण मथां 16 थाणे ते ड्यूटी अटका जो केस दाख़िल कयो वियो आहे। खिपरो वेझो अछड़ोथर जे ॻोठ तड़ सुल्तान में अरब शहज़ादनि ऐं राकनि पारां ॻोठ भरिसां कैंप लॻाइण ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ ॻोठाणनि ख़िलाफ़ 16 थाणे ते सरकारी फरियादी मोहम्मद अली सहतो जी फरियाद ते गुलाम नबी, मोहम्मद अली, इनाम, करम खान, करीम बख्श, खमीसो सिद्दीक़ समेत 17 नामज़द ऐं 6 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ ड्यूटी अटका जो केस दाख़िल करायो वियो आहे। ॻोठाणनि मूजिबि असांजे ॻोठ भरिसां कैंप लॻाइण ख़िलाफ़ असां पुरअमन एहतजाज कयो हो। असां ख़िलाफ़ बेगुनाह 16 थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस गिरफ़्तारियुनि जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे।